ताज़ा तरीन अपडेट सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दादू म्यूनिसिपल कमेटीअ में करप्शन थियण जो इंकशाफ थियो आहे। जी तो नाज़रीन ताज़ा तरीन अपडेट ॾियूं। दादू म्यूनिसिपल कमेटीअ में करप्शन करण जो इंकशाफ थियो आहे। दादू जे MPA पीर मुजीबुल हक सिंध जे सूबाई मैनेजिंग डायरेक्टर SPPRA के दादू जे म्यूनिसिपल कमेटीअ में थींदड़ करप्शन बाबत इंक्वायरी कराइण जे लाइ खत लिखी छॾियो। खत में ॼाणायो वियो आहे त SPPRA जे रूल्स के नज़रअंदाज कंदे दादू म्यूनिसिपल कमेटी जी बजट में वॾी खुर्द बुर्द करे तमाम गरी रिश्वत एवज़ दादू म्यूनिसिपल इंतजामिया मशीनरी ख़रीद करे सरकारी खजाने के नुक़सान ॾिनो आहे। मशीनरीअ जे ख़रीदारीअ जे रेटन जी ऐं उन्हीअ जे टेंडर जी इंक्वायरी करे मुलज़िम अनसरनि खे वाइखो करे उन्हनि ते कानूनी एक्शन खणी उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे।